नाज़िन टंडोजा में आबादगारनि एसटीओ इरीगेशन सुल्तान नाराई जी ज़ियादतियुनि ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन हवाले सां ॾिसो इमरान अली सोहो जी ही रिपोर्ट। नाज़रीन असीं मौजूद आहियूं टणोजाम प्रेस क्लब ते, जिथे खोखर शाख ऐं ताजपुर शाख जा जेके आबादगार आहिनि, ज़मींदार आहिनि ऐं जेके हारी आहिनि, उन्हनि जेको एसडीओ आहे इरीगेशन उन जे ख़िलाफ़ जेको एहतजाज कयो आहे। वधीक उहे असांखे इन बाबति छा था ॿुधाइनि, अचो तव्हांखे उन्हनि जी ज़बानी था ॿुधाइनि। पाणी असांखे कोन थो ॾिनो वञे। एसडीओ जेको पंहिंजी मन मस्ती करे वेठो आहे। असांजा फसल जो सड़ी तबाह थी विया आहिनि, सुकी विया आहिनि। जॾहिं बि असां पाणी जे लाइ वञूं था, हू पंहिंजी मन मस्ती करियो, पंहिंजा माण्हू विहारियो, उते वाटर बंदि करियो छॾे। ॿियनि ज़मीनदारनि खे जेके हुते वॾा वॾा ज़मीनदार आहिनि उन्हनि खे पाणी ॾिनो वञे थो, बाक़ी जेके नंढा ज़मीनदार आहियूं उन्हनि खे पाणी कोन थो ॾिनो वञे। जे शाह दरगाह अठूं वाटर असांजा बिल्कुलु फसल सुकी तबाह थी आहे। असीं हारी माण्हू मज़ूर माण्हू एसडीओ पाणी बंदि करियो। हर महीने चए थो 4 लख 5 लख रुपया ॾियो त ऐं वाटर खोलींदुसि, न त बिल्कुलु वाटर बंदि पियो। असांखे सरकार बड़ा महिरबानी करे सरकारी जेकी माप आहे असांखे उहा पाणी ॾे। असीं हारी माण्हू छा कंदासीं। बाबा एहतजाज इन करे जो खोखर शाख ते नंढड़ा ज़मीनदार जेके बि आहिनि उन्हनि सां बिल्कुलु नाइंसाफ़ी कई वई आहे। ऐं उते जेको शाख ते दारोगा ऐं जेके बेलदार आहिनि उहे आहिनि कोन, गैर वाजिबी माण्हू जेके विहारिया विया आहिनि ऐं ज़ोरी वाटर बंदि करे बिल्कुलु उन्हनि जे हथ में हथियार, जॾहिं बि को नंढो ज़मीनदार पाणी खोलणु वञे थो त उनजे साम्हूं हथियार बाइकाते क्वालियुनि सां ऐं हथियारनि सां साम्हूं अचंदा। पर महिरबानी करे ही एसडीओ जेको आहे इनखे हटायो वञे। ग़रीब जेके नंढा जेके ज़मीनदार छोटा आहिनि उन्हनि जो पाणी बंदि कयो वेठा। वॾा माण्हू जेके आहिनि पाणी वहनि पिया ऐं असांखे चए थो त भई तव्हां जेको आहे तो मूंखे रिश्वत ॾियो 4 लख 5 लख रुपया वाटर जो महीनो। हाणे असां ग़रीब कलाकनि वारा, अधु कलाक वारा, 1.5 कलाक वारा इनखे 4-5 लख इनखे किथां आणे करे ॾियूं ऐं असां बचा पहिरियूं या इनखे पैसा रिश्वत ॾियूं। उन जे लाइ अपील करियूं था वज़ीर आला खे, MNA खे, MP खे, असांजी जॻह इनखे हटाए उते को ॿियो ऑफिसर मुक़ररु कनि।